Jungle. शकील रज़ा काशी कासाई ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते अॼु काशी कासाई साथियुनि समेत सहाफ़ी शकील रज़ा ते हमिलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में सहाफ़ी शकील रज़ा ऐं भाणे जो गुलज़ार अहमद सख़्तु ज़ख़्मी, जंहिंखे अस्पताल पहुचायो वियो। सहाफ़ी बिरादरी पुरज़ोर मज़मत कई। SSP गोड़की खे अपील कई त काशी कासाई खे गिरफ़्तार कयो वञे।